जी नाज़रीन हाज़िर नेशनल ऑनलाइन न्यूज़ सां नौशर फिरोज़ खान ज़मीर हुसैन लुंड जी रिपोर्ट ॾींदा रहूं था। पुलिस स्टेशन कोराई जे रहवासियुनि ॿिए ॾींहुं बि नेशनल प्रेस क्लब पहुची एहतजाज जारी रखियो आहे, जिते दाऊं कंदे हुननि जो चवणो त गुलबार ज़फ़र लियाकत सोहू साथियुनि समेत असां ते हमिलो करे असांजे भाउ मंज़ूर सोहू खे बेगुनाह क़त्ल करे ॿिनि ॼणनि खे मरणी करे छॾियो। महीनो गुज़रण बावजूदि कोराई थाणे जी पुलिस जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ कख बनी बीणो नाहे कयो, जॾहिं त जवाबदार धुर असांखे केस तात करण लाइ मुसलसल धमकियूं ॾेई रही आहे। हुननि इल्ज़ाम हणंदे चयो त जवाबदार धुर बाअसर ऐं पैसे वारी आहे, जंहिंखां पुलिस रिश्वत वठी ख़ामोश थी वेही रही आहे। हुननि DIG शहीद बेनज़ीराबाद SSP नौशर फिरोज़ खे अपील कई त भाउ जे कातिलनि खे फौरी तौर गिरफ़्तार करे असांखे तहफ़्फ़ुज़ फ़राहम करे इंसाफ़ कयो वञे। जेकॾहिं असांखे कुझु बि थियो त हुनजी ज़िम्मेवारी कोराई थाणे जी पुलिस मथां हूंदी। लियाकत ये कौज़ा ग्रुप अची असांजा घर आहिनि उते उन ॻोठ जो सॼे जो उते गस आहे लंघ आहे नेकाल आहे, उन ॻोठ जे गस ते अची कौज़ो करे उते जेको आहे सो पंहिंजी अदावत करणु पिया चाहिनि। असां इन जे ख़िलाफ़ कोर्ट वियासीं, कोर्ट सॻोरी उनखे सील करे छॾियो। उन खां पोइ प्लाट सरकार जी त माना कस्टडी में अची वियो, उते पुलिस जी टिकट हुई मंज़ूर, उन जे बावजूद बि औज़ारनि जे ज़ोर ते औज़ार खणी ऐं जेको आहे सो उते कब्ज़ो करे ऐं उन गस ते बि जेको आहे सो मुंहिंजे भाउ खे सरेआम ॾींहं जो 11 लॻी 30 मिंटनि ते क़त्ल